संगत ही वीडियो 19 तारीख़ जी आहे। रात जो नंढी भेण सरवर फातिमा जो जन्मॾींहुं हो, सो असां बि इम्तियाज़ रेस्टोरेंट ते वञी पहुतासीं, जिते भेण सरवर फातिमा खे विश करे वापसि घर मोटियासीं। जॾहिं त सुबुह सवेर ई पुराणनि नारनि मां हार खणी बबली बाइक खे किकण ते दुकान जी तरफ़ निकिरी पियसि त रस्ते में माची फ़क़ीर बि अची मिलियो। असां ॿिन्ही हिक ॿिए खे फूकू ॾींदे ॾींदे अची दुकान ते पहुतासीं, जिते कलाकनि जे इंतज़ार खां पोइ बि असां बरोचन हिक ॿिए सां राब्तो कयो ऐं असां बरोचन बि केले जे फसल खां विचो विच कंदे अची प्यारे दोस्त जान मोहम्मद खोकर जी औताक ते पहुतासीं, जिते जान मोहम्मद खोकर ऐं संदसि कज़न मैज़र अली खोकर खे बि निकाह मुबारक करे जग जहिड़ो थियण ते पहिरियां साईं सतारजर वार, पोइ सलाउद्दीन वकील ऐं आख़िर में मूं बि ॿिन्ही घोटनि खे हार पाराए खेसि निकाह जूं मुबारकूं ॾिनियूं। निकाह जूं मुबारकूं ॾेई करे वापसि दुकान ते अची पहुतसि, जिते ओधर वारी कापी खणी घणनि ई ओधर वारनि खे कालू कयुमि, पर कुझु हमराहनि त काल बि अटेंड न कई, जेका ॻाल्हि तव्हांजे भाउ खे ॾाढी कोन वणी।